नाज़रीन, सजावल में BHU बेलो जो मेडिकल ऑफिसर इसमें पुट कोरोना जो शिकार थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरांठी जो रिपोर्टर सुल्तान फारूक़ी। जी सुल्तान, क्या तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सजावल ज़िले में कोरोना के मरीजन के अंग में तेजी से इजाफो अची रहो है। अॼु सजावल भरिसां बेलो शहर की BHU के मेडिकल ऑफिसर ॾाक्टर मोलचंद ऐं संदसि पुट सुनील कुमार जी कोरोना टेस्ट जेका है पॉजिटिव अचण बाद बेलो अस्पताल के मुकम्मल तौर पर सील किया हुआ है। आम मरीजन लाइ अस्पताल के बंद करे स्टाफ के 9 ॼणनि जी ॿुधाईंदा हलूं त सजावल ज़िले में इन वक्त कोरोना के मरीजन जो अंग वधी 185 थी वियो आहे, पर हुते SOP ते अमल न थियण करे कोरोना के मर्ज़ में वाध थी रही है, जेका हिकु गिणती जोगी सूरत-हाल आहे। तफ़सीलन का आगाह करण लाइ सुल्तान, अवां जी महिरबानी।